बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अब्दुल्लाह इब्न अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स ही कलमा ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू अहदन समदन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद हिकु मरतबो पढ़िया त अल्लाह तबारक व तआला उन जे अमाल नामे में 20 लख नेकियूं लिखाईंदो। इहो सिर्फ़ु हिकु दफ़ो पढ़ण सां 20 लख नेकियूं असांखे मिलंदियूं। पर जेकॾहिं इहे ई कलमा असां हर निमाज़ जे फ़र्ज़ खां पहिरियां या बाद में हिकु मरतबो पढ़ूं त असांजे अमाल नामे में आसानीअ सां 1 करोड़ नेकियूं लिखियूं वेंदियूं। सो इन खे पाबंदीअ सां पढ़णु घुरिजे। वमा अलैना इल्लल बलाग।